अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत रोटेशन पॉलिसी ते सिंध हुकूमत जा एतिराज़ रद्द करे छॾिया। सूबे मां बदिली थियल 4 DIGs जूं ख़िदमतूं पंजाब ऐं मोटरवे पुलिस हवाले। DIG इरफान बलोच, DIG इक़बाल दारा ऐं DIG कमर ज़मां जूं ख़िदमतूं सिंध खां पंजाब हवाले कयूं वयूं। DIG फिदा हुसैन मस्तोई सिंध के मोटरवे पुलिस में लगायो वियो। वज़ीर अज़म सां गवर्नर इमरान इस्माइल ऐं हलीम आदिल शेख मुलाक़ात करे सिंध में मुक़र्रर पुलिस ऑफिसर्स जूं शिकायतूं कयूं हुयूं। हुकूमत मुल्क में महांगाई जो ज़िम्मेवार हफ़ीज़ शेख के करार ॾेई छॾियो। नाणे वारी वज़ारत तां फ़ारिग। अॻूणे सुध समाह वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त वज़ीर आज़म महांगाई सबबि हफ़ीज़ शेख के उहिदे तां हटायो। हमाद अज़हर हाणे नाणे वारी वज़ारत जो कलमदान संभालींदो। पीपल्स पार्टी चेयरमैन नाणे वारे वज़ीर हफ़ीज़ शेख के वज़ारत तां हटाइण खे PDM जी कामयाबी करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त हफ़ीज़ शेख के शिकस्त संदसि उहिदे ते रहण खे नामुमकिन बणायो। हफ़ीज़ शेख के हटाए हुकूमत नाकामीअ जो एतिराफ़ कयो आहे। सेनेट में पीपल्स पार्टी जेको कयो उहो पार्लियामानी उसूलनि जे ख़िलाफ़ आहे। हुकूमती बेंचनि ते वेठल अपोज़िशन नाहे हूंदी। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त अपोज़िशन वटि 57 मेंबर्स आहिनि त PP सेनेट चेयरमैन ख़िलाफ़ बेतमादीअ जी रिथ आणे। PDM में इख़्तिलाफ़ अपोज़िशन जी नाअहली आहे। हुकूमत जो को बि हथु न आहे। पीपल्स पार्टी ऐं नून लीग पंहिंजो अपोज़िशन लीडर आणण जे चकर में इतिहाद खां हमेशह लाइ धार थी विया आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त काबीना में रदो बदल थींदी रहंदी आहे। हुकूमत मुद्दो पूरो कंदी अपोज़िशन असेंबलियुनि में मोटी अचे। बांदीअ भरिसां रोड हादसे में फ़ौत थियल 5 मासूम स्कूली शागिर्दनि समेत 6 ॼणनि जी जनाज़े नमाज़ अदा करण बैदि अपाणे कब्रिस्तान में तदफ़ीन कई वई। ॻोठ हुसैन बख्श मरीअ में थियल जनाज़े नमाज़ में इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। हिक ई वक़्तु 6 जनाज़ा खणण ते माहौल सोगवार रहियो। हादिसे खां पोइ कंहिं बि मदद न कई। नई एम्बुलेंस मिली। ज़ख़्मी ॿारनि ऐं मड़नि खे गॾह गाॾनि ते अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रोड हादसे में फ़ौत थियल ॿारनि जे वारसनि जूं दाहूं। ज़ख़्मी ॿारनि खे वक़्त सिर अस्पताल पहुचाइण लाइ एम्बुलेंस मिले हा त कुझु ॿार बची वञनि हा। स्कूल वियल ॿारनि जा लाश ॾिसी अमड़नि जा जीअ जुरी पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ सदर आरिफ अलवी बि कोरोना वायरस में मुब्तला थी वियो। सदर आरिफ अलवी कोरोना वायरस पॉज़िटिव अचण जी तस्दीक कंदे चयो आहे त कुझु ॾींहं अॻु कोरोना खां बचाव वारी वैक्सीन बि लॻाई हुई। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर समूरे मुल्क में 5 अप्रैल खां इंडोर ऐं आउटडोर तक़रीबुनि ते पाबंदी लॻाए छॾी। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिबि अहिड़ो शहर या ज़िलो जिते 3 ॾींहंनि ताईं कोरोना केसिस जी शरह 8% खां वधीक हूंदी उते 5 अप्रैल खां शादीअ जी तक़रीबुनि ते पाबंदी हूंदी। ऑल सिंध सेक्रेटरी यूनियन काउंसिल शहीद बेनज़ीराबाद पारां मरकज़ी सॾ ते नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां मोहम्मद सालिह ज़रदारी वालिद ॾिनो ॼण असद अली बिरोही ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त डायरेक्टर लोकल बोर्ड सां UC सेक्रेटरी सां नाइंसाफ़ी करे रहियो आहे ऐं असांजा 99 UC सेक्रेटरीज़ बग़ैर कंहिं जवाज़ जे हटाए छॾिया आहिनि। जंहिं ते हुननि बिलावल भुट्टो ज़रदारी फलियाल तालपुर ऐं बस वारनि खां मुतालिबो कयो आहे त असां UC सेक्रेटरीनि खे टॉर्चर कयो पियो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। नवाब शाह हैव फाउंडेशन जे तरफ़ां 1 ॾींहं जो फ्री मेडिकल कैंप GM कुरैशी स्कूल गरीबाबाद में लगायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ डॉक्टरनि मरीज़नि जो मुफ़्त मुआइनो कयो ऐं मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं। जंहिं मौक़े ते अब्दुल गफ़ार ख़ानज़ादा, मास्टर मोहम्मद इलियास ख़ानज़ादा ऐं ॿिया शरीक। PDM हिक तहरीक जो नालो आहे जेका मुल्क में 1973 वारो आइन नाफ़िज़ करण लाइ जुड़ी आहे। मुल्की सियासत में इस्टेब्लिशमेंट जी दख़ल अंदाज़ीअ खे रोके अवाम खे नओं दग ॾियण वञे पई। सेनेट चूंड में सॼी दुनिया ॾिठो त यूसुफ रज़ा गिलानीअ जा वोट ॼाणी वाणी ख़ारिज कया विया। उन खां पोइ खेसि सेनेट लाइ हिज़्ब इख़्तिलाफ़ चूंडियो वियो।
जंहिं ते मुस्लिम लीग नून जा एतिराज़ा जाया आहिनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार माहिगीरी जे चौपाई माल जे फिशरी एंड लाइव स्टॉक जे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी सीनियर साहिब ज़ोहेब ज़रदारीअ जे वारद जी वफ़ात जे मौक़े ते तहज़ीह जे दौरान कयो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।